कश्मीर में 2010 से अब तक मुतअद्दिद हिफाजती बंदों और पुश्तों की तामीर व मरम्मत का काम मुकम्मल ना हो सका, जिसके बायस मकामी आबादी में शदीद तफ्तीश पाई जाती है। इलाके मक्किनों का कहना है कि हर साल बजट में तरक्याती मनसूबों और हिफाजती बंदों के लिए फंड मुक़द्दस किए जाते हैं, मगर अमली तौर पर काम न होने की बराबर है। उस मौके पर शहरियों ने वस्ट टीवी न्यूज़ से बातचीत करते हुए कहा है कि वही ही तव्हां के बंद ते हिन टाइम पाण मौजूदु आहियूं। कश्मीर लॻ इन बंदनि जो जेको मरम्मती कमु आहे केतिरनि ई सालनि खां वठी न पियो थिए ऐं हिते जॾहिं सैलाब ईंदो आहे उन टाइम तव्हांखे इरिगेशन वारा नज़र ईंदा, दारोगा नज़र ईंदा, हिते हिकु नंढड़ी छपरी हणंदा ऐं उन खां बाद हिकिड़ी आंधी वंडी किरेन मशीन आणींदा जेकी आहे हिते थोरो घणो कमु कंदी। ऐं उन खां बाद में हाणे ॾिसो तव्हां बंदनि जे भिक्सां जेके आहिनि केतिरा ई कश्मीर खां वठी वेंदे कंदकोट ताईं बंद जे लॻभॻि केतिरा ई जेके रस्ता ठहियल आहिनि जेके ॻोठाणनि तरफ़ां जेके बंद को लहण चढ़ण जे लाइ गाॾियूं ट्रैक्टर कमान जंहिं महिल उतो किरास थींदो आहे या को ॿी अन्न वग़ैरह या चांवरनि जूं ट्रालियूं जेके आहिनि उतो किरास थींदियूं आहिनि। ऐं उन खां बाद में जेको आहे उहे रस्ता हिन टाइम ताईं जेके आहिनि बंदि न कया विया। हाणे मथे महीने जुलाई अगस्त जे महीननि में जीअं हिते पाणी ईंदो त हिते जेको आहे पाणी बंद सां लॻंदो त पाणी जो दॿाउ वधंदो त बंद खे जेको आहे नुक़सान बि रसी सघे थो। ऐं हितां कश्मीर खां वठी वेंदे कंदकोट ताईं तव्हां ॾिसो त बंद जे ॿिन्हिनि पासनि खां वठी केतिरियूं ई बंद खे जेके आहिनि कट बि लॻियल आहिनि ऐं उन खां बाद में फिटनि जा वण किकिर ऐं केतिरा ई जेके वण आहिनि गंदगी सां उहे लॻियल आहिनि। असां इहो ई मुतालबो कंदासीं इरिगेशन वारनि खां त बंद जो जेको कमु आहे उहो फिलफोर कयो वञे। हर साल करोड़ अरबे रुपया जेको आहे फंड उहे जारी कया वेंदा आहिनि आपाशी खाते खे उहे बंदनि ते जेको आहे मरम्मती कमु करनि। तव्हां ॾिसो हिन टाइम पाण मौजूदु आहियो कश्मीर लॻ जेको आहे के बंद जेको आहे सॼो वेंदो आहे उन में जेको आहे वॾा जेके घारा आहिनि उहे तव्हां ॾिसी सघो था। फसल जेको तयारु थींदो आहे जुलाई अगस्त में जेको आहे उहे पाणी जो जेको दॿाउ वधंदो आहे सिर्फ़ु उन टाइम जेके दरोगा जेके उते बंदनि ते मौजूदु हूंदा आहिनि हिन टाइम तव्हां ॾिसो सिर्फ़ु ॻोठण इन बंद ते जेको आहे गुज़रनि था, को बि हिते जेको आहे अमलदार हिते मौजूदु कोन्हे। मां तव्हांखे इहो जेको आहे असां मुतालबो कयूं था कि वस वारनि खां सिर्फ़ु जेको आहे बजट खे सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई ते महदूदु न थिए, जेको आहे बंदनि खे जेको आहे मरम्मती कमु कयो वञे जीअं असांजो जेको बेचैनी आहे उहो ख़तमु थी सघे। शहरियों ने हुकूमत सिंध आवासी अकाम और ज़िला इंतजामिया से मुतालबा किया कि 2000 से अलबत्ता का शिकार बंदों की तामीर और मरम्मत के मनसूबों पर फौरी तौर पर काम शुरू किया जाए ताकि मुमकिन सैलाबी खतरा से लोगों की जान व माल का तहफ़्फ़ुज़ यकीनी बनाया जा सके। कैमरामैन टीम शहबाज के साथ वस्ट टीवी न्यूज़ कश्मीर।